कर्नल अंकल तव्हां? हा बिल्कुलु। अरे ॿार ॾाढा रंग पिया था विझनि पर मूंखे रंगनि सां सख़्तु नफ़रत आहे, इन करे मां पाण खे बचाईंदो हिते आयो आहियां। पोइ त तव्हां ग़लति जॻह ते अची विया आहियो। ग़लति जॻह ते मतिलबु? न न न न नो नो तॾहिं बि मूंसां कोई ज़ोर ज़बरदस्ती न कंदो। मां तव्हां सां ज़ोर ज़बरदस्ती कोन कंदुसि, पर मां तव्हां सां ज़रूर होली खेलींदुसि। होली खेलींदे? लॻी शर्त? 1000 रुपए जी लॻी शर्त। अचो कर्नल साहब, होली जी होली हा बस परियां हाँ हिते थी परियां थी शर्त खां पहिरीं मां बि मां कहाँ वियो? पता चले चाय थी खणी अचां। कम जी ॻाल्हि कई थी, खणी आ मुंहिंजे लाइ चांहि खणी अचे। तबियत पाणी फर्स्ट क्लास। बोलो जी वाधायूं। बस अचो ॿार, अंकल वॾा शिकारी आहिनि। अचो त हिननि जी शिकार जी का आखाणी ॿुधूं। अचो कर्नल अंकल चांहि खणो। तव्हां बि खणो चांहि। थैंक यू खणो भाई हाणे आखाणी ॿुधायो ॿारनि खे। शिकार जी? हा शिकार जी पर सनी बदमाश नज़र कोन थो अचे। हा ठीकु आहे अची वेंदो जेसिताईं मां आखाणी ॿुधायां तेसिताईं। ॿुधो ॿारो छा थियो, हिकु दफ़ो मां हिकु शींहं जी गर्दन मरोड़े छॾी। हिकु हाथीअ जी सूंड खे पकड़े घुमाए करे फिटो कयोमांसि। उन खां पोइ वरी हिकु उठ जी टंग खे पकड़े टोड़े छॾियोमांसि। ऐं पोइ मां हिकु जिराफ जी जीअं गर्दन पकड़ी तीअं दुकानदार आयो चयईं साईं मुंहिंजे खिलोने जो छो था सत्यानाश कयो। चङो मां हाणे अंदरि हली करे थोरो आराम थो कयां, ये चांहि पोइ ई थो पीआं। पुट हिकु कमु कर, तूं वञी करे ॾिसी अच त मुंहिंजे रूम में बिस्तरो विछायल आहे चङी तरह, जेसिताईं मां चांहि हिते ई थो ख़तमु कयां। ॾिसी अच। ॾाढी सुठी चांहि आहे। वेरी गुड सनी सब तुझी बदमाशी हुई? कंहिंजे लाइ कई तो? मुंहिंजे लाइ? शर्त कटण लाइ? डोंट वरी पुट, तूं इहा शर्त न खटी सघंदे। ॾाढो शैतान आहे। मां साईं तव्हांखे हिकिड़ो ॿियो किस्सो थो ॿुधायां। हाँ अंकल ॿुधायो न। हिकु दफ़ो मां लड़ाई जे मैदान में छा थियो अंकल? सीमा पुट नैपकिन त आण जल्दी। दे पुट जल्दी दे हिते। छा थियो? अरे छा थियो तोखे वरी? अरे अख में कुछ पहिरीं तूं वठ। पहिरियों हिन खे ॾिसो। अंकल संभालियो। सनी ये भी तुझी बदमाशी मुझे लाए बदमाश पर तॾहिं बि तूं 1000 रुपया न खटी सघंदे। वञ ॾाढो लिंको आहे। बची विया त हीअं। बची वियो। अरे पर हुनखे ॾिस न, असल ओरिजिनल। अच्छा थी पुट जो आराम सां मुंहुं धोइजे। हाँ चङी तरह नैपकिन संभाले खणिजे ॿियो। मथां हुन में कुझु हुजे। ॾाढो पुट शैतान पैदा कयो अथव तव्हां। हेॾा मंझंदि थी वई, होली पूरी थी। हलो हाणे सनानु करे वठो ऐं कर्नल अंकल खे बि चओ त फ्रेश थी वञनि। मां मानी थी लॻायां। ठीक है अंकल, हलो ते फ्रेश थी वठो पहिरीं। न पहिरीं तव्हां फ्रेश। न ते थकिजी टुटिजी आया हूंदा, पहिरीं फ्रेश थी वठो त गॾिजी मानी खाईंदासीं।
तो ठीक है एक ने कही दूजे ने मानी गुरु नानक कहे दोनों ज्ञानी ठीक है माई तो हलो सुनी सुनी त साथियों तव्हांखे ही वीडियो कीअं लॻो वणियो न त यकदम सब्सक्राइब कयो असांजो YouTube चैनल पाण बि ॾिसो ॿियनि खे बि ॿुधायो।